विलायती घोट जिगोला Yo, this. रुचे सुहिणी डिग्गी छोकरलाय विलायती घोट समझो स्यारो यारो प्यारो दिलवारो And my life. फॉरेन वारो एक छोटू वारो दिलवारो हांगकांग वारो सिंगापुर वारो लंडन वारो या ऑस्ट्रेलिया वारो हांगकांग वारो सिंगापुर वारो लंडन वारो या ऑस्ट्रेलिया वारो. He's gotta be cool. He's gotta be hot. He's gotta be sweet. He's gotta be smart. Evil. He's gotta love music. He's gotta love dance. Cricket. He's gotta love me. He's gotta love trance. Crazy. Let's go clubbing. Let's go partying. Get the beat. It's rocking. नाले अलख जे विरुतार मुंहिंजो नाले अलख सफ़ाई कंदे कंदे अची ॿुढो थी वियो आहियां पर तॾहिं बि मम्मा कीअं तो हली अञा सफ़ाई पूरी कान थी थई. अरे पर भाभी अॼु त असुल चिमको पिया हैं थैंक यू. अरे तू अञा हिते ई बीठो आहीं. अम्मा लाइ खीर जो गिलास, मुंहिंजे लाइ चीज़ ब्रेड स्लाइस खणी अच. हा पुत जी माणिक जे डैडीअ जो कमरो झट करे साफ़ करे वठ. अरे पर भाभी साहिब अॼु अचिणो आहे छा 2 ॾींहं अॻु त अञा दुबई वियो आहे न मुंहिंजी साहेड़ी अचणी आहे लेगोस मां. हा त पोइ ईअं चओ न तो हाणे लहका साड़ी साड़ी अचणी आहे मीना अठी बि उठ मां कोड़ो मां साथ सो हाणे चवंदी जो आई लखा पसंद थी पई आहे त अची को होटल वोटल में कमरो बुक करे आ हिते अचण मां छा फ़ाइदो इहो को गाड़ी घटि पैसा छा ये ॿिए हंधि बुक करे आ. अम्मा मूंसां भेण खां वधीक रिश्तो अथसि ऐं जवान धीअ खे वठी होटलुनि में रहण ख़ातिर असां वटि तुंहिंजी मुंहिंजी सलाह सां धीअ लाइ वर ॻोल्हण में हथी थींदसि की. हा बाबा धीअ तोखे बिल्डिंग जहिड़ो घर मिलियो आहे हाणे जेकी खपई सो वेठी कर माण्हू त सवेल वियोसि वठण. अम्मा हवाई जहाज़ लेट आहे. लख जे विरुता नाले अलख जे विरुता हा मां हे तव्हांजो खीर जो गिलास भाभी मूं साहिब जो कमरो साफ़ करे बिस्तरो वग़ैरह लॻाए छॾियो आहे ॿियो कुझु न ठीकु आहे तूं पंहिंजो कमु कर. ठीकु आहे अलाए छो ॾाढी देरि करे छॾी अथनि. ॾाढा फेरा पई पाई हद कई अथई अची पहुचंदा न ॿियो त न वठण. ओ मुंहिंजा मन कबूतर हथनि सां खोल न. हा खोलियां थो मुंहिंजा मन कबूतर अई माण्हू किथे आहिनि. हा अच्छा मैडम प्लीज अरे
कहिड़ी ज़रूरत पई हुई सेंट जी शीशी पाण ते हारण जी? मम्मा मां छा कयां? हिन शहर में एतिरी बांस आहे, साह खणणु केतिरो ॾुखियो आहे। डोंट वरी इट्स ओके। अरे हीअ अत्र जी ख़ुशबू त असल ओड़े पाड़े में ख़बर पहुचाए छॾींदी त असांजे घर विलायती महिमान आया आहिनि। कीअं अम्मा? मूंखे त इहा अतर जी बांस वणे बि कान, मूंखे खपे पंहिंजे चंदन जी सुगंध। मूंखे त इहो थो लॻे ॼण मां अॼु लंडन ऐं पेरिस पई उॾां मां। feels like I'm on 7th heaven. What a beautiful smell. छा त खुशबू आहे न। मूंखे त विलायत वणे ई की न, हिन करे त नाज़ चपटी नक में विझी पाण खे उॾामण खां बचाए वरिताई। ऐं मुंहिंजी सलोचना पुट ओड़े त आ, 5 साल में जोधी थी आई आहे। अम्मा मूंखे सलोचना न सिली चओ। सलोचना तमामु ओल्ड नालो आहे। सिल्ली? सिल्ली माना? माणिक तू त ही सामान वञी गेस्ट रूम में रखाए, रुगो अथई ॿियनि था खिलणो। यस मॉम। हल भाई मम्मा खण सामान। आया तेरे मिजमान लथा प्लेन माजल जाम नंढा दीवान आया तो मिजमान हैं? कुछ करियो, कुछ सोचो। छा सोचा? अरे कुछ करियो, कुछ सोचो, लय लगी वेंदो। हाणे बस कर, पंहिंजो कम कर। जो कम ही तो कयां पियो थो। जो चल चाव जमाना। मॉम हिते ॾाढी गर्मी आहे, मां प्लीज़ चेंज करणु वञा? या बेटा प्लीज गो अहेड। थैंक यू आंटी। बराबरि ॿार जी छोकिरी थी बाबा। ऐं मीना तूं त हेॾां अच। मीना ॿुधाई त सही, तूं धीउ जे लाइ सॼो ॾाजो की ले आई आहीं। न मां किथे, अञा त सिलीअ जो डैडी पुठियां इलाही सामान मोकिलींदो। इहो ई डिश वॉशर, रेफ्रिजरेटर, एसी वग़ैरह वग़ैरह। अई तूं आई आहीं धीउ जी शादी करण कि वापार करण? उतमीना तू सफ़र मां थकजी आई हूंदी, हल होॾां हली चांहि पियूं। हल हल। हेलो हेलो, केरु रेखा? हा मां रेखा थी ॻाल्हायां। रेखा मां रोचां। रोजा आई तुंहिंजे ई फोन जो इंतज़ार वेठे कयमि। मीना आई आहे? हा हा इजो अञा हींअर ई आई आहे, फ्लाइट लेट हुअसि। छा ठहंदो अथसि? अरे घणेई कुझु आंदो अथई, तूं अची ॾिस त सही। वॾियूं वॾियूं बैगूं, टीवी वग़ैरह जा कार्टून। वठ ठठ, तुंहिंजो त घर ई भरिजी पियो हूंदो सेठाणी। ऐं हा छोकिरीअ जी छठी बांधी अथसि। पोइ मां बि हींअर ई छोकिरे जा फोटा खणी थी अचां, सभिनी छोकिरनि जा। ठीकु आहे तूं अच, शाम जो अचिज। शाम जो छो? मां बसि हींअर वांदी आहियां, हींअर ई थी अचां। ठीकु आहे हींअर ई अच, चङो। हा चङो, मां अचां थी। घंटी वगी कहिड़ी घंटी वगी? हीअ वगी की न उहा वगी? अरे फोन जी वगी। मां खणा थो। मां पाणी थी खणा। हा भले खणो। फोन तव्हांजो, घर तव्हांजो, मूंखे ॿियनि जा फोन करण जी आदत थोरी आहे। हेलो हेलो, मां महाराज शंभूनाथ। महाराज नमस्ते नमस्ते। तव्हांखे छोकिरे जी सीवी त मिली न? हा सीवी त मिली वई आहे। छोकिरो सुभाणे शाम जो वञण थो चाहे, इन करे चयो पे त अॼु ई शाम जो मिली वठूं। कीअं? ठीकु आहे शाम जो मिलंदासीं, पर मिलण किथे रखियो अथव? पार्क एवेन्यू रेस्टोरेंट में, अॼु ई शाम जो 6 बजे। ठीकु आहे त असीं पहुची वेंदासीं हुते।
ठीकु आहे? हाँ हाँ ठीक है शुक्र है अॼु जो ग्राहक मिली वियो। अरे वाह मीना, तूं त झटि तयार थी वई आहीं। हाँ बिल्कुल। ॾीणे बि तयार थी की न? अॼु ई माइटिन वारी को छोकिरो ॾेखारण वारी आहे, चवे पई असुल फसुल लता आहे विलायती छोकिरनि जो। वाह। ऐं हा, हीअ सीवी महाराज मोकिलाई अथई छोकिरे जी। रुको, सीवी मोकिली अथई, वीसीडी कान मोकिली अथई। ज़मानो केतिरो न अॻिते वधी वियो आहे, ॾिसूंसि था पोइ। ठीकु आहे, तव्हां ॿई जल्दी तयार थी अचिजो। हाँ बिल्कुल। सिली, मां तयार आहियां, मां हलां थी, तूं जल्दी अच। जी बस। त विलायती घोट ॻोल्हण जो मिशन शुरू। तूं छा ॼाणी छोकिरियुनि जे तयार थियण ऐं नाज़ नखनि जी ॻाल्हियूं? न बाबा, मूंखे ज़रूरत बि कोन्हे। बाय द वे, तुंहिंजी पसंदि छा आहे? मुंहिंजी पसंद छॾीस, ॿिए कंहिं दफ़े ॿुधाईंदुसि। पर मां हिन घर जी घिंटी मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। कॾहिं इहे थी वञे, कॾहिं इहे थी वञे। हाणे त पके इहा ई न ॻोल्हियां थो। तव्हां? रेखा आहे? हा आहे। अई अम्मा कीअं आयो अम्मा? ठीक त आयो न? इजो अची वई रोचा। अच रोचा। रेखा कीअं आई? ठीक त आई? हा वे हीअ अथई मुंहिंजी भेण जहिड़ी साहेड़ी मीना। हाँ अच्छा। कीअं रोचा, ठीक त आई? हाँ हाँ ठीक आहे, तव्हां ठीक आहियो न? हाँ हाँ। ऐं रोजा मुंहिंजी छोकिरी अथई पार्टी पीए कमे A1। छोकिरो मेरो सेनो वठी ॾिए। छो न अम्मा, छोकिरी आहे किथे? ओझा अचे पई। छोकिरी त A1 आहे। नालो छा अथई धीअ? सिली। सिली? सिली माना आस्ते हलंदड़? इहो वरी कीअं थींदो? नालो त हूअं सलोचना अथसि, पर अॼुकल्ह जे फैशन मूजिबि नंढो करे सिली कयो अथई। पर तूं फोटा बोटा के छोकिरनि जा खणी आई। अड़ी अम्मा ॾिस मुंहिंजो मगज, घणी माटियूं थी किना घणो थी रुलां। हाँ ही ॾिस, ही त एल्बम ॾेखा। ये सभु छोकिरा शाहूकारी ॿार अथई, सभु बिज़नेस वारा, सभु बिज़नेस वारा अथई। ॾिस मीना, ऐं ही छा, हिन खे त असुल नक बि कोन्हे। ऐं मूंखे त ॾे ईअं त कोन्हे, नक त अथसि, पर नक भले न हुजे, मिनो आहे। एतिरो रुगो थिए थी, पर आहे मुंहिंजी छोकिरी जे लाइक़ु कोन्हे। अच्छा ॾिसां। ही बि को ख़ासि त कान्हे। कोन्हे ख़ासि। चङो, मां तव्हांखे ॿिया थी ॾेखारियां। हिकिड़ो मिंट मां तव्हांखे ॿिया बि थी ॾेखारियां, छोकिरा घणेई आहिनि। ही ॾिस, ही छोकिरो सॼो विलायती त कोन, पर अधु मुनो विलायती त आहे। ही ॾिसो। अच्छा, ही छोकिरो अथई न, अहिड़ो स्मार्ट अथव जो समी छोकिरियूं हिन जे अॻियां पुठियां पई फिरंदियूं आहिनि। सॼो ॾींहुं छोकिरियूं हिन जे पुठियां आहिनि। ही त छोकिरो चवे थो त का छोकिरी जेकॾहिं शादीअ खां अॻु टको लो फेयर बि हलाए न, त मूंखे हलंदी, मूंखे सभु मंज़ूर आहे, हिन खे को एतिराज़ कोन अथव। न बाबा, अहिड़ा छोकिरा असांखे न ॾेखार, इहे न खपनि असांखे। तूं ॾिस त सही, छोकिरो न वणियो त रिजेक्ट करे छॾियो। तूं त माट कर सिली। आइडिया पूरो कोन्हे यार। मां बि त ईअं ई थी चवां न, अॼुकल्ह जी त इहा हली चली आहे। रोजा, तूं ॿारनि जी ॻाल्हियुनि ते न वञ। को सुठो सलीके वारो पढ़ियल गढ़ियल शाहूकार छोकिरो ॾेखारज। रोजा, मीचू त तो में घणियूं उमेदूं हुयूं, अहिड़ो को ऊचो सुठो घरु ॾेखार त दिलि खे वणे।
अम्मा सुठो छोकिरो ॾेखारींदीसांव सुभाणे हाँ, हींअर मां हलां मूंखे ॾाढी देरि ईअं कीअं वेंदी को चांहि को थधो ईअं कीअं वेंदी न न हाणे मूंखे ॾाढी देरि थी थिए हाणे ॿियूं बि त माइटियूं मूंखे फाइनल करणियूं आहिनि न हाँ चङो अम्मा मां हलां थी चङो चङो रेखा पोइ वरी गॾजंदासीं सुभाणे हा प्यार रहिजो चङो त रेखा सुभाणे खां खणी था असीं छोकिरो ॾिसण जी कैंपेन शुरू कयूं इहो ई ठीकु आहे छो थी चढ़ियूं थियूं आहियो जेको छोकिरो ॾिठो सो पसंदि कयो बाग़ ते खणी बाड़ियो घणा छोकिरा सभु हम न वञी ॾिसो घणी हाथी धीअ जी फाथी अथव अरे अम्मा तूं बि कहिड़े ज़माने जी ॻाल्हियूं पई करी माण्हू हिते टके जो ठिकर बि वठंदो आहे त ठके ठोके ॾिसंदो आहे त किथे चीर बीर त कोन पियल आहे हिते ई निकिती आहिनि हिकु ॿी टंगे ॿी बाहे विलायत जे ठपे लॻल घोट जी ॻोल्हा करण लखे जो लेखो आहे अम्मा अरे उनखे त ठुंगो वणी ॾिसण सां पतो की न पवंदो त छोकिरे जे रंगुनि में विलायती रत आहे की देसी मीना उथ घणी देरि थी वई महाराज होटल में इंतजार कंदो हूंदो उथ। अहिड़ा मज़े वारा कुझु बि कोन हाणे छल को ही छोकिरो पसंदि अचे ॾिसूं बसि नमस्ते नमस्ते नमस्ते। नमस्ते नमस्ते। अच पुट अच वियो वाधायूं अथव तव्हांजी किकीअ ऐं हरीश जा अॻिलो बेटा अथव ॾेणो देणो एकदम फर्स्ट क्लास आहे दुबई मां चक्कर माणी आयो आहे बाक़ी 2 महीना अथसि इम्तिहान में पास कंदो त एकदम सेठू खणी वठंदुसि मम्मा हिन जी ऐनक जा शीशा काई ॻाल्हि न आहे पुट ॿी ऐनक ठाहिण न ॾिनी अथसि नंढनि चश्मनि वारी कीअं ठीकु आहे न पुट हा हा मूंखे त इहे बि वणनि था ॾिसो सॼी होटल पई ॾिसण अचे पर महाराज जेका सीवी असांखे ॾिनी पुट उन में तुंहिंजी हाइट त 6 फुट लिखियल हुई हा शायदि 6 जॻह 0.5 जी टाइपिंग मिस्टेक थी वई हूंदी ओ 0.5 जी टाइपिंग मिस्टेक आहे हुन में अच्छा अच्छा उठ ॾिसो मुंहिंजी हाइट ॾिसो तव्हां मुंहिंजी हाइट ॾिसो केॾी वॾी आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे अच अच वेह अच ठीकु आहे महाराज असां तव्हांखे पंहिंजे घरां वञी जवाबु ॾींदासीं असां हाणे हलूं थियूं ठीकु आहे मीना हा 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 केॾा गैप थी वियो महाराज मूंखे त छोकिरी ॾाढी वणी मां तव्हांखे 200% कमीशन ॾींदसि अरे सो त ठीकु आहे पर जॾहिं मिलनि तॾहिं न ख़बर न केॾा वयूं हिन चश्मे खे लाइ रख इन घर में तव्हांजी सीटनि ऐं हिन घंटे ॾाढो थो थिएव पर मां तूं दर त खोल खोलियां थो अम्मा खोलियां दर बि खोलियां थो मूंखे त सम्झ में नथो अचे हैरो मारियो छोकिरो चिमचो जले वरी हथ सां पियो खाए ई अम्मा ॿुधाए छोकिरे जी ॻाल्हि ॿुधाए त सही कहिड़ो छोकिरो ॾिसी आई आहीं? छोकिरो त ॾिसी आया आहियूं असुल पको कार्टून होटल जे कमरे में घिरंदे ई लॻो भितियुनि ऐं छितियुनि खे जाचण अरे बेवकूफ़ तूं हिते मूंखे ॾिसण आयो आहे की न होटल ख़रीद करण हूंदो को पोइ ठाहे जो पुट पोइ टाइम माना पोइ डाए मना नियोरेज हा वधि तूं अॻिते पोइ ॿियो छा ॾिठो ॿियो ठीकु आहे ॻाल्हाइनि कीअं ॻाल्हाई छॾ अम्मा ऐनक जा शीशा अहिड़ा त थुल्हा पाए आयो हो जो मूं त चयो ही बांदर म्यूजियम में रखण लाइक़ आहे तो जहिड़ी कूंज खे ॾिसी त माड़ी वठी टिपट रहूंदा अम्मा इहे अथई महाराजनि जा छटा मूं त तव्हांखे अॻे ई चयो हो न असां माइटुनि वारियूं ॻाल्हियूं करियूं ठपे ठुके ऐं लोचा माई तूं वरी हिते कीअं तव्हां लंघियसि पे त मूं चयो थींदी वञा हाल अहिवाल वठंदी वञा
भले आई है भले आई है। पमा तू खाधे पीते जो बंदोबस्त करे वठ। हाँ बाबा, जल्दी मुंहिंजे डैड खे का सुठी ख़बर ॿुधायूं। ऐं नंढड़ी मुखियाणी, सो इहा ख़बर तूं ॿुधाईंदीअ पीउ खे? ऐं रोचा हीअ धीउ मुंहिंजी अथई लाडली, ऐं इन जे करे त पिणस मथे जवाबदारी रखी आहे न सुहिणो छोकिरो पसंदि करण जी। सो चइबो त घोड़ी हली आहे घोड़ो ॻोल्हण। तूं छो वेठो खिली? इहा ई रोचा जे ॻाल्हियुनि तां। अची वेंदा न? हाँ ठीक है, अची वेंदा। हाय, आई एम हियर, प्लीज प्लीज कम हियर। अच्छा, हाय, आई एम मुकेश। मुकेश? मुक? ओके, नो प्रॉब्लम। अचो अचो, वियो, तमाम वियो। हाणे तव्हां हिननि सां मिलो। इहा आहिनि मुंहिंजी मम्मी। नमस्ते। 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 मुकेश, तूं भला कंदो छा आहीं? मां त एक्सपोर्ट ऐं इंपोर्ट जो कमु कंदो आहियां। असांजा वॾा वॾा कम आहिनि ऐं असां पाण में टे पार्टनर्स बि आहियूं। त पोइ तव्हां टूर वूर बि कंदा हूंदा? टूर ते त मां लाइक घणा दफ़ा वेंदो आहियां। कॾहिं कोल्हापुर, शोलापुर, नागपुर, कानपुर ऐं आलपुर। भला इन सिलसिले में त घणा ई मुल्क बि ॾिठा हूंदा? मुल्क? हाँ मुल्क 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 मम्मी मुल्क कहिड़ा मम्मा? मुंहिंजी छो तो ॿुधाई न कहिड़ा मुल्क घुमी आयो आहीं? हाँ बीबी हिकु हाँ मां हाणे यादि करे ॿुधायां थो। मुल्क कहिड़ा मुल्क? रेखा, मुंहिंजी मर्ज़ी त हाणे हलूं। हाँ मीना, हलण खपे। वॾी अम्मा इंतज़ार कंदी। बियो हिकु बियो। ओके न प्लीज मम्मा। मम्मी सम्झ में नथो अचे त मुल्कनि जा नाला कीअं ॿुधाइबा? इलायती घोट जी गोला सुजे, सुहिणी, डिकी, छोकरलाय, विलायती घोट। समझो सियारो यारो प्यारो दिलवारो फॉरेन वारो एक छोकरो काट वारो दिलवारो। नंढा दीवाना इते अकेला वेठा आहियो, छा पिया करियो? ॾिसण नथो अचे? हाँ अलाए मूं पे सोचियो भई अंदरि वञो आहे, अंदरि कहिड़ी रौनक लॻी पई आहे, रौनक में मुंहिंजी शामिल थियो आहे। रौनक में शामिल थी करे मां छा करियां? मतिलबु छोकिरीअ सां ॻाल्हायो ॿोलायो आहे। पोइ कंहिंसां? हिन सिलीअ सां? सिली न, सुलोचना सां। न हैं? अरे पर कहिड़ी कमी आहे छोकिरीअ में? ॾिसण वाइसि ई सुठी आहे, पैसे वारी जी थी आहे, अतर में सनानु थी करे विलायती आहे। न मूंखे इहे सभु कोन वणंदो आहे। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। सिली रेखा, ॾिस त सही, मूंखे त लॻे थो ही छोकिरो थोरो मंडकाए थो हले। किथे ईअं त कोन्हे? मुंहिंजी अखियुनि जी नज़र कमज़ोर थी वई आहे। मम्मा, छोकिरो कुछ ख़ास बि कोन्हे। तूं त माठ कर, सभिनी मां पई ऐब कढी। मीना, तूं चई त सच थी। छोकिरो मिड़ियो ई मंडकाए पियो हले, पर थी सघे थो को ताज़ो धकु लॻो हुजेसि। जंहिं असुली मंडो हुजे हा त रोचा माई ॻाल्हि ज़रूर करे हा, लिकाए कान हा।
ममा हाणे मां बोर थी वई आहियां। हल हलूं नेक्स्ट ईयर ईंदासीं तॾहिं ॻोल्हींदासीं विलायती घोट। शायदि नेक्स्ट टाइम ताईं के सुठा विलायती छोकिरा अची वञनि हिते। हलो रोचा, तूं त ॿुधाए हू सभु किथे रहिजी विया? अची वेंदा मां, अची वेंदा। जे आयूं अथई ॾिसी आई छोकिरो कीअं लॻो? चङो हो। ऐं छिली तोखे कहिड़ो लॻो छोकिरो? ठीकु हो अम्मा, पर होटल मां निकिरंदे थोरो मंडकाए हलियो। माणिक पुट, लखनि जो लेखो आहे। तूं छोकिरे खे ॿाहिरि हलाए किथे ॾिसी आ? अरे छोकिरो को चाबीअ वारो रांदीको त कोन्हे जंहिंखे बाज़ार में हलाए ॾिसबो। खिली वठ खिली वठ, तोखे बि हिकु ॾींहुं ईअं पाण पास कराइणो पवंदो। न बाबा, मां थोड़ी हिननि वांगुरु टाइफे वारे या पैसे जो पुटु आहियां। पर मीना, तुंहिंजे छोकिरीअ मस को हिकिड़ो विलायती छोकिरो पसंदि कयो, तो छो ई मच्छीअ मां कंडा कढिया? अम्मा छोकिरे खे हलाए ॾिसण त थी संदसि इंसल्ट करणी न। ईअं कीअं छोकिरो या फजी थी सही सघंदो? विलायती छोकिरो जो थियो। वाकई विलायत जो सैंपल जो थियो। मां थी छोकिरे खे फोन करे पुछां ईअं कीअं थींदो? कल्ह ताईं त चङो भलो हो, हिकु राति में वरी छा थियुसि? आई वे छॾी छॾे छोकिरे खे। हल सिली मथे हली आराम करियो। अड़ी रेखा भेणे जी धीअ पाण खे शहज़ादी थी सम्झे छा, जो हली आहे स्वयंवर रचाइण? अड़ी हेड़ो सुठो छोकिरो ॾेखारियो मांसि त चवी थी मंडो आहे। पाण सिद्धीअ लाइ घोट ॻोल्हण निकिती आहे कि न घोड़ो ख़रीद करण हली आहे? तो हथ में रक़म बि अलाए केतिरी जली थाई जो को बि घोड़ो धीअ लाइ पसंदि ई नथी करे। न ईअं त घणेई गिन्नियूं डालर हीरनि जूं पुड़ियूं ऐं मणिया खणी आई आहे मीना। सो न रुगो समर्थी अथसि महांगो घोट ख़रीद करण जी, पर तव्हां जहिड़नि माइटुनि वारनि खे बि धांधी की कमीशन मखाईंदी। सो ॾिनो हिकिड़ो 100 जो नोट बि कोन अथसि। माण्हू अलाए माइटुनि वारनि खे छा छा था ॾियनि, इत्र, पाउडर, लिवेंडर, वाचूं, अलाए छा छा था ॾियनि। हा बाबा, तव्हां में जो अची गति फाथी अथनि। चङो ॿुध, सुभाणे हिकिड़े छोकिरे सां टाइम रखी थी अचांव, पर इन माउ धीअ खे ॿिन्ही खे थधो कर, न त चवां थी कमु कोन थींदो। अरे न ईअं कुछ न चइज। अरे हुते अम्मा वेठी आहे, वञी ॻाल्हाएसि थी। आई छोकिरी विलायती छोकिरो छा ख़रीद करण आई आई? असल दुनिया खे लोॾे छॾियो अथई। अड़ी तोखां पोइ घणियूं माइटियूं खयूं अथमि हथ में। हर का माइटी किथे न किथे वञी ठका करे, ऐं तूं आहीं जो हीअ बि न हू बि न। हक़ ते अमां तोखे सिली चवंदी आहे न। अड़ी सिली पुट हाणे सेग कर, को न को छोकिरो खणी पसंदि करे वठो मां, न त चवां थी तो मां बि पुट ऐब निकिरण शुरू थी वेंदे। हिते माण्हू अथई भोलड़ीअ नचाऊ। तव्हांजी मर्ज़ी छा आहे? तव्हीं ईअं था चवण चाहियो त मां हिते जो को बि छोकिरो खणी पसंदि कयां? हिते जा छोकिरा के ख़राब आहिनि छा? छी, हिते जा छोकिरा अॻियां बीहनि त पगर जी बांस पई अचे। हिते सॼो ॾींहुं मिट्टी पई उॾामे, जेकी कपिड़ा पाए से मेरा, रस्ता रोट गंदा, सफ़ाई न लभे। कुछ खाओ त सवे फ़कीर मेरी ईंदा चौधारी, न अथव कपिड़ा धोइण जी मशीन, न बासण धोइण जी मशीन। ऐं चुप कर, हॾनि सड़ी छली। तूं त ॿुधाए, हिननि माइटुनि वारनि जे अॻे एतिरो कोई ॻाल्हाईंदा आहे? माइटुनि वारनि जे अॻे एतिरो कोन ॻाल्हाइबो आहे। अरे तो छो मीना हिनखे फाटड़ो ज़ेल खणी कयो आहे? असांजी त माइटियूं थींदियूं हुयूं तेरी ॿकड़ मूसाटियूं आहिनि, तेरो कीअं गांइ जो सौदो। पर हिकिड़ी ॻाल्हि चवां, मुंहिंजो ॿार थी ॾाढो ॾाढ सां पढ़ियल, हिन ॿाहिरि सवार न कजे। न मां
मां छो खुआर कंदीसां मूंखे पंहिंजे कमीशन सां कमु अच्छा हाणे जेको छोकिरो ॾेखारींदीसांव उहो तव्हांखे ज़रूरु पसंदि पवंदो चङो हा पोइ वरी ईंदसि ऐं सुभाणे मां ईंदसि मीना चङो मां हलां थी ॿिया बि तके घणा ई कम करणा अथमि न ॿियूं बि मिठियूं माइटियूं आहिनि जेसि ताईं का छोकिरी शींहं कुले न चढ़ायां मूंखे आराम कोन ईंदो चङो ऐं सिली अथई पुछंदा खिर मुख बंदि पेर ज़बल इहो त माणे सेखारे की न अथई उते भला धारनि सां अतरो लौंडर सफ़े पहिरियों डांसूं कंदियूं सॼो ॾींहुं नचंदियूं हूंदियूं छो उन्हनि में इंसान जहिड़ो साह कोन्हे छा वॾेरी रुगो असांजे देसी छोकिरनि में इंसान जो साह कोन्हे छॾो सम्मा वेचारी ॿार आहे असीं संदसि अॻियां बीहंदा आहियूं त वेचारीअ खे पघर जी बांस ईंदी आहे मूं को तुंहिंजे लाइ थोरी चयो ॾिसो अम्मा पाण न छो थो छिके हाणे पाण बि देसी आहे न पाण न छिकी थो कंहिंसां खे कीअं चवंदो पर ही उम्मीदवारनि जी क्यू में थोरी बीठल आहे न रे बाबा तोखे जे खपई विलायती घोट त असांखे बि खपे देसी कुंवार हा हा देसी जोइ वठज बसर थूम जे बास वारी सॼो ॾींहुं तेल में तरियल खाधा खाई पाण बि थुली थोब थींदी ऐं तोखे बि डंलो कुलो पणाए छॾींदी न डांस करे सघे अने को कॉकटेल पार्टी में पी खाई सघे इंग्लिश ॻाल्हाए त पोइ फिड फिड करे ॾाढो फ़ख्रु अथई साहिबज़ादी पंहिंजे विलायती फैशन ते ॾिसजे किथे इहो फैशन हा हो न बणिजी पवई पर ध्यानीअ खे कोतिरो चेरबो आहे छा एतिरी खिल मस्ती कोन कबी आहे असांजे देश जे मान मर्यादा जी सॼी जगत में हाक अथई अजीब ॻाल्हि चइबी अम्मा पढ़ंदी त अख़बार बि कोन्हे पोइ बि मुल्क जे हाक जी पूरी ॼाण अथसि पर कीअं न ॼाण अथमि सभिनी खे ईअं सॼी जगत जी ख़बरचार त अथमि न ऐं हीअ जेके नाज़ पली छोकिरियूं अथई न उहे विलायती घोट निकिरंदियूं घुरनि जीअं सिज चढ़े खां पोइ निंड मां उथनि ऐं घर में कमकार लाइ को नौकर खपनि अम्मा ही तूं चई छा पई इहे दफ़्तरी कुता गिले विया विलायत में हितां वांगुरु सस्ता नौकर कोन रखिया आहिनि चङे भले कुटुंब खे बि नौकर रखण जी हिम्मत कोन थींदी आहे ऐं इहे छोकिरियूं जेके हिते विलायत कंदे पियूं विफलंदियूं आहिनि से हुते बासण बुहारी रधण पचाइण सभु कम पाण कंदियूं अथई असांजो छोकिरियूं आहिनि नाले में निहाल उन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे उन्हनि खे बि जेके छोकिरा था अचनि ॿाहिरां से अचनि ॿीठी महीने लाइ थोरा नवां नवां कपिड़ा पाए फस्ट क्लास असर लौंडर मथे घुमनि छोकिरियूं उन्हनि ते अकनि छकनि बसि हुननि सां पोइ छोड़ा त होशियार आहिनि हुते हिकिड़ी रखी अचनि हिते अची ॿी गखर नाना वठी शादी कनि ओए ॿीअ छोकिरीअ जो छा बाबा कुआड़ी त सिक पढ़णी त पई मामले उत कुआड़ी न थिए ख़ैर हाणे तूं वञी इहो छोकिरो ॾिसी अच कहिड़ी ख़बर तुंहिंजी शादीअ जो मुहूर्त निकिरी पए गुड इवनिंग ही आहे असांजो गिरधर गोपाल दोस्तनि सां गॾु सिंगापुर थी आयो आहे हीअ मुंहिंजी मिसिस आहे पंहिंजे माइटनि वटां कोलंबो थी आई आहे त रुगो तव्हां विलायत न विया आहियो न न न अहिड़ी काई ॻाल्हि न आहे हीअं त मां बि थी आयो आहियां न नेपाल खैर हीअ आहे मुंहिंजी भेण जहिड़ी साहेड़ी मीना ऐं हीअ संदसि धीअ सुलोचना ही सालनि खां लेगोस रहंदियूं आहिनि ख़बर आहे न ख़बर आहे इहो ई ॿुधी करे त हिते आया आहियूं बैरा बेटा सबके लिए आइसक्रीम लेकर आओ न न न न न मुंहिंजे लाइ आइसक्रीम न मुंहिंजे लाइ आइसक्रीम बदिरां चांहि जो ऑर्डर कजो खंडु न विझे छा आहे न मां डाइट ते बेटा चाय लेकर आओ पोइ मीना भेण करियो ख़बर तव्हांजी की पढ़ियल छा आहे सिंधी मैडम में त पढ़ी हूंदी अरे लेगोस में सिंधी स्कूल किथे थियनि न उते त रुगो आहिनि ई अंग्रेज़ी स्कूल ऐं सम्झो त MBA कई अथई वाह
मूं भी हिन साल कॉलेज जी पढ़ाई पूरी कई आहे। हाँ तू ॻाल्हाईस न। त तव्हां हाणे छा कंदा? पंहिंजे डैड जी बिज़नेस संभालींदा? न न न मुंहिंजी गोपूअ खे त विलायत जो शौक़ु हूअं बिज़नेस त पिणि हिते करोड़नि जी खोले रखी आहे की न। मूंखे त सभु ख़बर आहे, मां त विलायत वेंदुसि। हिते त माण्हू जी क़दर न आहे ऐं हूअं बि मुंहिंजी स्टाइल ई अलॻि आहे। ओह त तव्हांजो स्टाइल कुझु निरालो आहे। पर तोखे रधण पचाइण त ईंदो हूंदो न? छो तव्हां वटि नौकर कोन थियनि छा? न न ईअं त कुकिंग जा चङा ई कोर्स कया अथई। हाँ मुंहिंजे गोपूअ खे त चेन्नई जो शौक़ु। चाइनीज़ मम्मी चाइनीज़। हाँ उहे चाइनीज़ जो शौक़ु। ये फ्राइड नूडल मारियो मंचूरियन ऐं शिज़ावन सास न इहे सभु ठाहे ॼाणे। हाँ हाँ चओ। हाँ हाँ ठीकु आहे असीं अचूं था। भाऊ ढोलूराम असांजे घर के महिमान अचणा आहिनि त असांखे हाणे वञणो पवंदो। तव्हां सां वरी कॾहिं मिलंदासीं? उथ मीना। अरे इहे कीअं थींदो? छोकिरे छोकिरीअ पाण में ॻाल्हाए कोन्हे, इहे कीअं थींदो वरी? असांखे छोकिरो ख़ासि लॻो ई कोन्हे। डैडी मां टिकर छोड़ा हेॾो चयो मैं त वात बंदि रखजांइ पर तोखे झझे ॻाल्हाइण जो शौक़ु। तव्हां वठ करियो हिन वेचारे जो कहिड़ो ॾो हिन खे छो पिया गसो करियो? हो वयूं उथो असां बि हलूं। अलाए इहे रोज़ छा छोकिरो ॾेखारियो अथई। सुठो आंटी पंहिंजो फोन वॼायो न त जेकर हिन गोपाल खे जो स्टाइल ॾेखारियांस हा। चुप कर सिली, सॼो वक़्तु पई पंहिंजी वॾाई ॾेखारी। पर रेखा मुंहिंजी त अॼु दिलि ई लही वई आहे। त चइबो त इहा बि माइटी कोन बीठी। सुख हलो। तू छो अॼु हिते बीठो आहीं? रोज़ असांजे ॻाल्हियुनि में केतिरो न चाह वठंदो आहीं। बस अॼु मूड कोन हो। तूं त आई विलायती मैडम सॼो वक़्तु पे खिलंदी आई पंहिंजे देसी माण्हुनि ते ऐं मूंखे इहो वायुमंडल वणे की न। बस हिन करे हलियो आयुसि। हाँ भाई देसी माण्हुनि खे विलायती मैडम छो वणंदी? पोइ भल विलायती मैडम देसी माउ पीउ जी औलाद हुजे। विलायती मैडम पाण देसी माउ पीउ जी औलाद आहे तॾहिं त संदसि इहे ॻाल्हियूं कोन वणंदियूं अथमि। तू कहिड़ो किताब पढ़ी पियो? तोखे कोन सम्झ में ईंदो ही किताब। छो छो कोन सम्झ में ईंदो? ॾिसां मूं त सम्झो तुंहिंजो को इंजीनियरिंग जो किताब हूंदो पर ही त बर्नर्ड शॉ जे प्लेस जो किताब आहे। अरे वाह तू लिटरेरी किताब सुञाणंदी आहीं? छो छो न? न न मूं सोचियो त तू सिर्फ़ नचण ऐं टिपण में ई पूरी हूंदी आहे। छो छोकिरियूं सिर्फ़ नचण ऐं टिपण ॼाणींदियूं आहिनि छा? मां त लिटरेचर जो ख़ासि शौक़ु रखंदी आहियां। अच्छा पोइ त मां चवंदुसि त मूंखे हिकु सुठी फ्रेंड मिली वई। कॾहिं मुंहिंजी स्टडी रूम में अची ॾिसजांइ शायदि तोखे तुंहिंजी पसंदि जा किताब लभी पवनि। पर जॾहिं तोखे पंहिंजे विलायती घोट ॻोल्हण खां फुर्सत मिली वञई तॾहिं। ॾिस तू मूंखे वरी पियो तंग करी। असांजे विच में वरी तूछा तूछा चालू थी पवंदी। छो तोखे इहो तूछा तूछा ख़राब थो लॻे? ख़राब नथो लॻे पर सुठो त नथो लॻे न। अच्छा आई एम सॉरी जे वाकई मुंहिंजो इहो ॻाल्हाइण तोखे तकलीफ़ पहुचाए थो। न ठीकु आहे मूं बि ईअं ई पिए चयो। अॼु हवा केतिरी न थधी आहे ऐं हू ॾिस चंड चंड केतिरो न सुहिणो पियो लॻे। ईअं पियो लॻे ॼण चंड जी चांडोकी चौतर्फ़ फैलिजी वई आहे। सचपच दुनिया केतिरी न सुहिणी आहे। अरे वाह तू अॼु केॾियूं न सुठियूं ॻाल्हियूं करे रही आहीं। मां त अॼु तुंहिंजो हिकु नयो रूप ॾिसी रहियो आहियां।
राहुल तूं छा कंदो आहीं? आंटी मूं MBA कई आहे ऐं पापा जा 6 इलेक्ट्रॉनिक शॉप्स खे संभालींदा आहियां। रोचा त इहो छोकिरो सुठो ॾेखारियो आहे। बिल्कुलु अहिड़ो आहे जहिड़ो डैडीअ मम्मीअ खे ॻोल्हण लाइ चयो हो। तव्हांखे लेगोस में घणा साल थिया आहिनि? भाउ असांखे लेगोस में चङा ई साल थिया आहिनि ऐं सिलीअ जे पापा उते 4 ज्वेलरी जा दुकान खोलिया आहिनि। पर छा उते सलामती आहे? सलामती जे ख़्याल खां अफ्रीका त काफ़ी बदनाम आहे। हा भाउ, पर असांखे माण्हू सुठा मिलिया आहिनि, इन जे करे असीं काफ़ी सुखिया आहियूं ऐं सिलीअ जे डैडीअ जी राय रखणी तमामु सुठी आहे। सिली पुट, राहुल पुट, तव्हां ॿई लॉन में वञी आराम सां छो नथा ॻाल्हायो? जी आंटी। तव्हीं असांखे भाउ कुझु पंहिंजे बारे में ॿुधाईंदा? जॾहिं राहुल 4 सालनि जो हो त हुन जी माउ हिन दुनिया मां चालाणो कयो। हा, मां पंहिंजे डैड जे ऑफिस में कमु कंदी आहियां, अकाउंट संभालींदी आहियां। तव्हां ऑफिस मां मोटी करे ज़रूर डिस्को, क्लब, डांस वग़ैरह जे लाइ वेंदा हूंदा। मूंखे त डिस्को ऐं डांस जो ॾाढो शौक़ु आहे। हा, वेंदो आहियां, पर क्लासिकल म्यूजिक तमामु पसंदि आहे। मूंखे त फास्ट म्यूजिक ॾाढो वणंदो आहे। तेज़ रफ़्तार ज़िंदगीअ लाइ अलाए मूंखे एतिरी चाहना छो आहे। सचपच मां हुनखे कॾहिं विसारे कोन सघंदुसि। इहो ई सबबु आहे जो अॼु ताईं हुन जी जेका जॻह आहे मुंहिंजे दिलि में, उहा ॿी का औरत नथी वालारे सघे। So, have you lived in Lagos throughout your life? Yeah, actually, kind of. Nice. Hello? Hello? वाकई इन जे करे राहुल खे तव्हां माता ऐं पिता ॿिन्ही जो प्यारु ॾिनो आहे ऐं इन जे करे ई तव्हीं शायदि पंहिंजी पत्नी खे कॾहिं विसारे न सघिया आहियो। त चङी देरि थी वई असली पुट, हाणे भला असीं हलूं? चङो भाउ, त असीं हलूं था, पोइ वरी मिलंदासीं। ज़रूर ज़रूर मिलंदासीं। ज़रूर। अमां वॾी, कल्ह जेको छोकिरो ॾिसी आया आहियो न, उहो त ऐं बैन विलायती आहे। माउ त हुअसि यूरोपियन, पर नंढपण में ई गुज़ारे वई हुअसि ऐं पीउ त ॾिज सिंधी अथसि। पोइ हिते आया आहिनि ॿांह ॻोल्हण, उते ॿांह कोन थी मिलनि छा? न न, उते ॿाहूं त चङियूं ई थियूं मिलियसि, पर अम्मा ॿई पीउ ऐं पुटु चवनि था त हिते जी छोकिरी थींदी आहे सचार ऐं वफ़ादार। पोइ तो बि को हुनखे खुरकायो त तव्हांखे खपे हिते जी वफ़ादार छोकिरी, पोइ छोकिरो बि सॼी उमिरि हुन सां वफ़ादार रहंदो। ओ ममा, इहा त ॻाल्हि असां पुछी कोन। अम्मा त इहा ॻाल्हि ठीकु थी चवे। सो डियर मिस सिली, सुभाणे वेंदी पंहिंजे विलायती घोट खां इहा ॻाल्हि पुछण त हू संदसि वफ़ा कंदो या न। अम्मा ॾिस न, मालिक मूंखे सिली चयो। छा मां बेवकूफ़ आहियां? अरे बेवकूफ़ न सिंग निकिरंदा आहिनि छा? मीना, हीरा त कहिड़ो थी 22 साल जी छोकिरी पाण खे ॿार पई सम्झे, ॾाढो लाड कयो अथईं। अम्मा लाड त तव्हां ॾिठा की न अथसि, पिणस खां त जेकी घुरे सो लहे। हेलो, मां मिसिस मीना सां ॻाल्हाए सघां थो? मां नारायण दास आहियां। हा हा, ॻाल्हाए रही आहियां। भेण, मूंखे अहसासु आहे त न्याणी वारनि खे संदसि मिटी माइटीअ जो काफ़ी टेंशन थींदो आहे।
इन करे अव्हां सां सिधो ॻाल्हाइण ई ठीकु सम्झियुमि। भेण, अव्हां जे धी सां ही रिश्तो न थी सघंदो। छो? मुंहिंजो पुटु थो चवे त खेसि निज हिंदुस्तानी छोकिरी घुर्जे ऐं न विलायती छोकिरी। पर भाउ, असीं त उते बि हिंदुस्तानी सभ्यता जा माण्हू आहियूं ऐं असीं उहे ई रीतूं रस्मूं निभाईंदा आहियूं जेके हिते थींदियूं आहिनि। मुल्क बदिलजण सां माण्हू विलायती त नथो थी वञे। भेण, अव्हां जी न्याणी हर लिहाज़ खां लाइक़ु आहे। मुंहिंजूं शुभकामनाऊं साणुसि आहिनि। पक अथमि त खेसि तमामु सुठो ऐं लाइक़ु वर मिलंदो। चङो, महिरबानी। गॉड ब्लेस यू। ऐं मीना तुंहिंजे मुंहं ते हेड चुहाड़जी वई आहे। उन नट फोन हो छा चयो? हा अम्मा, हिननि जो ई फोन हो। चऊं त हीअ माइटी न थींदी, छो जो सलोचना ॼाई त भले हिते आहे, पर हुन में भारती छोकिरियुनि जहिड़ा गुण न हूंदा। मम्मा, तू चिंता छा जी थी करी? डैड त चयो हो त सिर्फ़ सिंधी छोकिरो ॻोल्हिजो जेको विलायत में कमु कंदड़ हुजे। अम्मा चए वेठी विलायत में रहंदड़ छोकिरो अलाए जे वफ़ादार हूंदो अलाए जे न। हा, पर इन छोकिरे खे त खणी असीं पंहिंजे दुकान ते रखूं हा न। पोइ त जेकॾहिं हिते जो को बि पसंदि करे छोकिरो वठी वञो पंहिंजे दुकान ते रखो त विलायत में रहंदे उन मथां विलायती घोट जो ठपो लॻी वेंदो। जीअं असीं न बैगूं खणी वेंदा आहियूं, पोइ उन्हनि खे जेकॾहिं लेबल ॿधंदा आहियूं फॉरेन ॾे न हवाई जहाज नंढा त उहे बैगूं फॉरेन में लॻंदियूं आहिनि। ईअं त मम्मा मूंखे हिकिड़ो सिंधी छोकिरो इन्हनि सभिनी फॉरेन जे छोकिरनि खां वधीक पसंदि आहे। अरे, किथे ॾिठो तो? असीं त कोई देसी छोकिरो ॾिसण ई कीन हलिया आहियूं। पर हुनखे खपे देसी क्वार। अरे, माणिक लाइ त नथी चई। मां चवां केतिरा ॾींहं तूं घर में ई शिकार ताणे वेठी आहीं, इन करे को छोकिरो तो पसंदि ई कान थिया। हा बाबा, लख मिलनि लॾूं त मालपुड़े मट न भायां। त पोइ हाणे विलायती घोट ॻोल्हण जो दफ़्तर खणी बंदि करियूं? मम्मा ॾिस न, माणिक वरी तो चिराए। बाबा चिराईंदो त सॼी उमिरि रहंदो, ख़ुशि छोकिरो जो थियो हमेशह चिराईंदो रहंदो। ॾिस, वॾी अम्मा थी चिराए। सच त चवे थी। सच पुछी मीना त मुंहिंजे मन में इहा ॻाल्हि पहिरें ॾींहं खां हुई, पर मूं पे सोचो मुंहिंजो माणिक आहे निज देसी ऐं तोखे खपे विलायती नाठी। ऐं पर मुंहिंजे मन में बि इहा ॻाल्हि हुई पहिरें ई ॾींहं खां, पर मां थियसि धीउ जी मां, सो मां कीअं चवां? अच्छा माणिक पुट बाक़ी त पए। ऐं रोचा भली करे आई ऐं ॾिस मुंहिंजे माणिक जी कुंवार। इहो वरी कीअं थियो? इहो सेटल वरी कंहिं कयो? भई मां त ॿिया बि फोटा खणी आई आहियां छोकिरनि जा। इन खे चइबो अथई लेख। पर मुंहिंजे कमीशन जो छा थींदो? अरे हिन वटां तोखे एॾी कमीशन मिलंदी जो ॻणींदे थकिजी पवंदी। वठ ठठ, पोइ त लख लख वाधायूं हुजनि। Nation with the groove gonna rock the place when the bass gets moved. 2, 3, 4, come on y'all, get on the floor. 2, 3, 4, come on y'all.